मुंबई बॉलीवुड किंग शाहरुख खान जी पंहिंजी धीअ सुहाना सां गॾु नई फिल्म जा तफ़सील साम्हूं अची विया। हिंदुस्तानी मीडिया ज़रियनि मूजिबि फिल्म जो नालो किंग रखियो वियो आहे। शूटिंग जी शुरूआति मई 2024 में थींदी। नाले वारो डायरेक्टर सजीव घोष फिल्म ठाहे रहियो आहे। जॾहिं त एक्शन मंज़रनि लाइ सिद्धार्थ आनंद जी मदद हासिल रहंदी। जे घोष सिद्धार्थ आनंद ऐं शाहरुख सां गॾु मिली करे स्क्रिप्ट खे फाइनल करे रहियो आहे। फिल्म में आलमी मयार जे एक्शन मंज़रनि लाइ सिद्धार्थ आनंद जी मदद हासिल कई वई आहे। शाहरुख खान ऐं सुहाना जी ट्रेनिंग शुरू थी वई आहे। किंग लाइ ॿियनि कास्ट जी चूंड बि जल्द कई वेंदी। डायरेक्टर इन फिल्म खे 2025 जी हिकु मेगा एक्शन फिल्म ठाहिणु चाहे थो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।